अलैहिम आयातिही वयुज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल मजीद फ़ी मक़ामिन आख़र बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। वला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल मजीद फ़ी मक़ामिन आख़र बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनु उदख़ुलू फ़िस्सिल्मि काफ़ा वला तत्तबिऊ ख़ुतवातिश शैतान इन्नहू लकुम अदुव्वुम मुबीन। सदक़ल्लाहुल अज़ीम। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां सभई पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अजीज़ो दोस्तो व प्यारा भाइरो, अहां जे आॾो क़ुरान शरीफ़ जे मुख़्तलिफ़ जगहनि तां कुझु आयतूं तिलावत कयूं आहिनि। दुआ करियो अल्लाह ताला मूंखे सही सही बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ज़ोर सां आमीन चओ न। ऐं अल्लाह तबारक व तआला हर मुसलमान खे क़ुरान पाक जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। पहिरें नंबर ते अव्हां जे आॾो आयत करीमा तिलावत कयमि, जंहिंमें अल्लाह तबारक व तआला ईमान वारनि सां हिकिड़ी अजीब ॻाल्हि ॻाल्हाई आहे। उहा अजीब ॻाल्हि इहा आहे त रब साईं फरमाए थो, मां अल्लाह ईमान वारनि ते वॾो थोरो कयो आहे, मां अल्लाह ईमान वारनि ते वॾो इहसान कयो आहे, मां अल्लाह ईमान वारनि सां वॾी महिरबानी कई आहे जो मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे नबी करे ॾिनो आहे ऐं उन्हनि खे उन जो उम्मती बणायो आहे। वॾी अल्लाह साईं जी महिरबानी सम्झो जो हिन उम्मत खे नबी साईं मिलियो आहे। सभई चओ त रहमत वारो आहे। चओ ज़ोर सां चओ, नबी साईं चओ रहमत वारो आहे। इहे लफ़्ज़ बि ज़ोर सां चओ, पंहिंजनि जे लाइ रहमत आहे, चओ त परावनि लाइ बि रहमत आहे। हाणे मां अव्हां जे आॾो पहिरें नंबर ते परावनि लाइ रहमत थो बयानु कयां। साईं जी दरबार में हिकु यहूदियुनि जो नंढड़ो ॿारु, सग़ीर ॿारु रोज़ ईंदो हो, अची नबी साईं जो दीदार कंदो हो। हीअं जो नबी साईं जे पाक चेहरे में मुंहुं विझे न, वरी मुंहुं परे न कंदो हो, पयो साईं जो दीदार कंदो हो। पर जे साईं जन
पांजो मुंह मुबारक कदी हेडे कन या होडे कन हे वरी डुकी वनी गिलास पानी जो भरे अची नबी साईं जाडो पेश कंदो हो मता साईं जन बे कंहिंखां पानी घुरन इहा ख़िदमत भी मां कयां ऐं जे साईं जन उथण जी कोशिश कनि न हे वरी डुकी वनी साईं जी जुती मुबारक सिधी करे रखंदो हो। हाणे रोज़ ये 3 ड्यूटियूं करे एक साईं जो दीदार बियो साईं के पानी भरे दे टियों वरी साईं जी जुती मुबारक सिधी करे 4 ॾींहं गुज़रिया नबी साईं जी दरबार में न आयो। साईं जन साहबन के फरमायो वञो मालूम त करे अचो रोज़ अचण वारो 4 ॾींहं थिया न आयो आ। साहबन मालूम कयो साईं ॾाढो बीमार पियो आ एतिरे ते जो उथी भी नथो सघे। साईं जन साहबन के फरमाइन था हाणे सभु मां मोहम्मद सां गॾिजी हलो त उन जे घर हली मां मोहम्मद रहमत जी दुआ घुरंदुसि। अग में नबी साईं कड सहाबा किराम वनी यहूदी जो दरवाजो था खड़काइन अंदरा आवाज आयो मन दकल बाब दरवाजे के खड़काइण वारा केर आयो। साईं जन फरमान था एक मां मोहम्मद करीम आहियां ऐं मुंहिंजा सहाबी हन। साईं कीअं अचण थियो आहे? साईं जन फरमाता नंढड़ो ॿार सगीर ॿार बीमार ॿुधो अथसि मां मोहम्मद आयो आहियां उन लाइ रहमत जी दुआ घुरंदुसि। दरवाज़ो खुलियो साईं जन नज़र कई वो नंढड़ो ॿार खट ते बीमार पियो आहे। भर में ॿी खट पई ही उन खट ते वरी उन जो पीउ यहूदी वेठो तौरेत के पढ़े पियो जीअं न तव्हां असां सूरत यासीन क़ुरान मां पढ़ंदा हूं हो वरी तौरेत के पढ़े पियो। साईं जन नंढड़े जे मथां अची सॾु करे फरमाइनि था या ग़ुलाम ओ नंढड़ा ॿार सगीर ॿार मां मोहम्मद आयो आहियां कुझु मासां त ॻाल्हा। नबी साईं जो ईअं फरमायो त नंढड़े अखियूं पटियूं नबी साईं के ॾिसी करे वरी अखियुनि खे बंदि करे छॾे। साईं जन सम्झी विया त आख़िरी पसान में आ बचण जहिड़ो कोन्हे। मुझे सुने से जी अखियुनि मुबारकनि खां लुड़क मुबारक वही आया रहमत जा थखणी चवनि था ओ मुंहिंजा अल्लाह मां मोहम्मद रोआ बि थो अल्लाह मां मोहम्मद दुआ बि घुरां थो। अल्लाह त यहूदनि जो नंढड़ो ॿार सगीर ॿार पर मां मोहम्मद खे ॾाढो प्यारो थी जो रोज़ अची मां मोहम्मद जो दीदार करे रोज़ अची मां मोहम्मद के पानी भरे करे दे रोज़ मां मोहम्मद जी जुती मुबारक सिधी करे। अल्लाह त यहूदी जो नंढड़ो ॿार सगीर ॿार पर मां मोहम्मद के ॾाढो प्यारो थी अल्लाह मां मोहम्मद रोआ बि थो दुआ बि घुरां थो। हिन नंढड़े खे मां मोहम्मद जे आॾो कलमे जी दौलत नसीब फरमा। अल्लाह इन नंढड़े के मां मोहम्मद जे आॾो कलमे जी दौलत नसीब फरमा। साईं जन दुआ घुरी वरी हुन जे पीउ यहूदी खां पुछा कनि था ओ यहूदी दे त ख़बर तौरेत के पढ़े थो वेठो ॿुधाए नी तौरेत में मां मोहम्मद जी तारीफ़ लिखियल आहे कि न कोन्हे का। यहूदी खे नबी साईं ते कावड़ हूंदी ही कावड़ में चवण लॻो साईं न तौरेत में तुंहिंजी तारीफ़ लिखियल ई कोन्हे का। ईअं जो चए त वो नंढड़ो ॿार बीमार ॿार सगीर ॿार उथी करे पंहिंजे पीउ खे चवंदा बा ख़ुदा जो कसम तूं कूड़ ॻाल्हाईंदो पियो आहे मां पाण तौरेत खे पढ़ियो आहे त हर पने ते नबी साईं जी तारीफ़ लिखियल आहे। अब्बा इहो तूं कूड़ थो ॻाल्हाए मां पाण तौरेत खे पढ़ियो आहे हर पने ते नबी साईं जी तारीफ़ लिखियल आहे। हाणे नंढड़े जो अहिड़ी गवाही ॾिनी त साईं जन फरमाया था नंढड़ा भला मां मोहम्मद जे आॾो कलमो त पढ़। हुन कलमो पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमो पढ़ी बस के दम परवाह थियो फौत थियो। जीअं जो फौत थियो त अबो यहूदी उथियो पुट खे खणे पियो। साईं जन फरमाता छो थो पुट खे खणे चई साईं मुंहिंजो पुटु आहे
हिनखे तड़ भी ॾियारींदुमि कफन भी ॾींदोमांसि दफन बि कंदोमांसि। साईं जन फरमाता ख़बरदार यहूदी अगे यहूदी हो तुझो हो हाणे कलमो पढ़ियो अथई हाणे तुझो न आहे मां मोहम्मद करीम जो आहे। हाणे मां मोहम्मद पंहिंजे हथनि सां खे तड़ बि कराईंदुमि कफन बि ॾींदोमांसि दफन बि कंदोमांसि। पर ॿी बि ॻाल्हि ॿुध क़यामत ॾींहुं नंढड़े खे मां मोहम्मद हथनि सां वठी पाण सां गॾु जन्नत में वठी वेंदोमांसि। तॾहिं मालिक साईं क़ुरान पाक में महिरबानी ॼाणाईंदे ये लफ़्ज़ बयान कंदे फरमाई लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन। जोर सां त सुबहान अल्लाह चो अञा भी दिल सां सभई सुबहान अल्लाह चो। अबा रिवायतन में दुआ जेके माण्हू दिल सां ज़ोर सां सुबहान अल्लाह चवंदा आहिनि न इन सुबहान अल्लाह जे जुमले में जेतरा लफ़्ज़ आहिनि जेतरा हर्फ आहिनि न इन हिक हिक हर्फ जे मुक़ाबले में अल्लाह साईं वॾे जबल जे बराबर नेकी नसीब कंदो। वाह चओ ज़ोर सां चओ सुबहान अल्लाह। अञा भी ॾाढा चओ सुबहान अल्लाह। अबा तूं न चवंदे न ॿी मखलूक घणी थी जेका सुबहान अल्लाह जा लफ़्ज़ चवंदी आहे। ॿी मखलूक घणी अथव इहा ॻाल्हि मां पंहिंजी नथो कयां अल्लाह क़ुरान में ॿुधाई कंहिंजा ते लफ़्ज़ बयान कंदे फरमाई युसब्बिहु लहू मा फिस समावाति वल अर्ज़ि व हुवल अज़ीज़ुल हकीम। अल्लाह फरमातो आसमान वारियूं शयूं ज़मीन वारियूं शयूं भी अल्लाह जी तस्बीह बयान कंदियूं आहिनि सभई सुभान अल्लाह चवंदा आहिनि। हाणे अचो क़ुरान खां इहा ॻाल्हि बि पुछा कयूं आसमान में सिज भी आहे आसमान में चंड भी आहे आसमान में सितारा भी आहिनि। पुछूं क़ुरान खां त इहे कहिड़ा लफ़्ज़ पढ़ंदा आहिनि। खुदा जो कुरान चए तो लशम्सु यंबगी लहा अन तुदरिकल क़मरा वलल लैलु साबिकुन नहारी व कुल्लुन फी फलकिन यसबहून। ये सभई सुभान अल्लाह जा आवाज़ कंदा आहिनि। चओ ज़ोर सां सुभान अल्लाह। आया हो अल्लाह जे कुरान ॿुधण जे लाइ ईअं न बा चओ इंशा अल्लाह ख़ाली न मोटंदासीं हथ खड़ो करे चओ रहमत वठी करे मोड़ंदासीं। चओ सभई इंशा अल्लाह रहमत वठी करे मोड़ंदासीं। अल्लाह साईं कुरान में रहमत ही रहमत रखी अथव अल्लाह कुरान में बरकत रखी अथव। सभई चओ अल्लाह जो कुरान सचो ही सचो आहे। चओ अल्लाह जो कुरान अबा दिल सां कुरान के सचो चवंदी न याद रखजा तुझी कब्र में कुशादी थींदी तुझी कब्र जन्नत जे बागन में बाग थी वेंदी। अल्लाह जे बाने जो वाक़ियो आ चवे तो मां हिकिड़े ॻोठ में ॻोठ जे ॿाहिरों अची ॾिसां त जनाज़ो खयूं बीठा आहिनि। अड़े अबा ख़ैर त आहे कंहिंजो इंतज़ार अथव। ॻोठ वारा चवण लॻा कंहिंजो इंतज़ार नाहे बाक़ी छो बीठा हो कि असांजे ॻोठ में को जनाज़े पढ़ाइण वारो कोन्हे को आहे न बा खोड़ जान ते जनाज़े पढ़ाइण वारा कोन्हनि वके ये थर जे इलाके में वञो न हाणे भी तव्हांखे को विरले विरले मदरसो नज़र ईंदो जनाज़े पढ़ाइण वारा कोन। कुझु तव्हांखे चुस्त कजे थर जी हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे अर्ज़ु कयां पोइ तव्हां चुस्त थी वेंदो। थर जे इलाके में विया तबलीग जमात वारा उतां जे माण्हुनि खे ख़बर पई त मुल्ला आया आहिनि तबलीग वारा आया। टे ॼणा गॾिजी आया अमीर साहब खे चवण लॻा साईं असांजो जनाज़ो हमरा जो पढ़ाईंदव। हा बा सवाब जो कमु आहे छो न पढ़ाईंदासीं। चए हलो साईं। वया जनाज़ो खणी आया
अमीर साहब नियत कई अञा सिफ़ा सिधियूं करे पियो ॾिसे त ॿिया जनाज़ो चिरे थो पियो। अड़े ख़ैर त आहे हीअं जो खोले ॾिसे त हमारा जीअरो सुम्हियो पियो आहे। अड़े अबाए त जीअरो आहे, जीअरे जो कीअं था जनाज़ो पढ़ायो? उहे चवण लॻा हा मौली साहब इहो बीमार आहे, सम्झोसीं 2 ॾींहंनि में मरी वेंदो, वरी को मुला हथ अचे अलाए न अचे, अॻवार सां जनाज़ो पढ़ायूं थो पिया। ॿुधा अथव न जीअरनि जा जनाज़ा अहिड़नि अहिड़नि जाइनि ते बांगा बि नथियूं थियनि। बुखारी शरीफ़ जी हदीस अथव, साईं जन फरमाइनि था बांग मिलंदी आहे, निमाज़ी माण्हू अची करे निमाज़ पढ़ंदा आहिनि, के वेही क़ुर जी तिलावत कंदा आहिनि, के वरी तस्बीह कढी अल्लाह जो ज़िक्र कंदा आहिनि। जॾहिं मोटंदा आहिनि या मस्जिद चवंदी आहे ओ मुंहिंजा अल्लाह हे फलाणा फलाणा ॻोठ वारा आया हा जिन तुंहिंजो ज़िक्र बि कयो, निमाज़ बि पढ़ियऊं, क़ुर जी तिलावत कयूं, अल्लाह हिननि मूंखे आबाद कयो थी, रब तूं बि हिननि खे आबाद कजाए। मस्जिद वां निमाज़नि खे दुआ कंदी आहे, पर जेको बांग ॿुधे वरी निमाज़ ते न अचे, अहिड़े बेनिमाज़ी खे 5 ई वक़्त मस्जिद बददुआ कंदी आहे। चवंदी आहे अल्लाह फलाणा बांग ॿुधनि था पर निमाज़ ते कोन अचनि था, इहे मूंखे आबाद नथा कनि, तूं बि हिननि खे आबाद न कजाए। अर्ज़ पे कयो न माण्हूअ चइनि भला मां थो जनाज़ो पढ़ायां, हींअर महिरबानी थींदी जनाज़ो पढ़ायईं। ॻोठ वारा चवण लॻसि भला महिरबानी कई थी, अञा बि महिरबानी कर। चए कहिड़ी? असां सां गॾु हल क़ब्रिस्तान में हे माण्हू दफ़न बि कराए। हलो अबा सवाब जो कमु आहे, वञी दफ़न कराए पियो, दफ़न थी वियो। हिन हमरा जे अॻे खीसे में क़ीमती कागज़ पिया, अंदरि क़बर में किरी पिया। हिन पोइ ॾिठा जॾहिं क़बर बंदि थी वई, ॻोठ वारनि खे चवणु लॻो यार क़बर खोलियो, मुंहिंजा क़ीमती कागज़ किरी पिया आहिनि, मां खणंदुमि। अञा जो क़बर खोलनि, हीअं जो नज़र करे एॾी क़बर कुशादी आहे, अखि ड्रेग जहिड़ी कुशादी थी वई आहे। वरी निवड़ी करे कागज़ जो खईं, हिन खे अहिड़ी ख़ुशबू आई जो ज़िंदगी में कॾहिं अहिड़ी ख़ुशबू सिंघी कोन रही। ॻोठ वारनि खे चवणु लॻो ॻाल्हि त ॿुधो, तव्हांजो त हाल इहो आहे को जनाज़े पढ़ण वारो कोन्हे वको, पर हे केरु माण्हू आहे जंहिंजी क़बर बि कुशादी ऐं जन्नत जे बाग़नि में बाग़ थी वई आहे? ॻोठ वारा चवण लॻा असांखे ख़बर नाहे, हलऊं हिन जे घरवारी खां था पुछा कयूं, मथां को अमल हुजेसि। वया हुन जे घरवारी खां पुछा था कनि तुंहिंजे खावंद जो मुड़ुस जो को अमल? चवे थी ॿियो कोई अमल कोन्हसि, बाक़ी हिकिड़ो अमल हुयसि। सुबुह थींदी वुज़ू कंदो हो, वुज़ू करे क़ुर शरीफ़ खणी सीने ते रखंदो हो, सीने खां खणी वरी अखियुनि ते रखंदो हो, अखियुनि खां परे करे क़ुर खे चुमी ॾींदो हो, चुमी ॾेई वरी क़ुर खे खोलींदो हो, खोले करे चवंदो हो मुंहिंजा अल्लाह मां पढ़ियल कोन्या को, जे पढ़ियल हुजां हा त रोज़ सीपारो दौर जो कयां हा, न त बि अधु सीपारो त रोज़ दौर कयां हा। अल्लाह मां पढ़ियल कोन्या को जो पढ़ां, बाक़ी हीअ ॻाल्हि कंदो मां त तुंहिंजे क़ुर जे बिस्मिल्लाह जी बा खां वन्नास जे सीन ताईं सॼो क़ुर तुंहिंजो सचो आहे, सॼो क़ुर तुंहिंजो सचो आहे। पोइ सिटनि ते आंगूर रखी चवंदो रब तुंहिंजो क़ुर सचो आहे। उन नेक माण्हू खे राह जो ख्वाब में हुकुम थियो, इहो माण्हू मां रब जे क़ुर खे सचो चवंदो हो। इन जे करे मां अल्लाह इन जी क़बर बि कुशादी कई आहे त जन्नत जे बाग़नि में बाग़ बणाई आहे। तॾहिं मालिक साईं बि क़ुर में क़ुर जी तारीफ़ कंदे उते लफ़्ज़ बयान कंदे फरमाई अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन। ज़ोर सां सुभान अल्लाह चओ। हाणे मां पंहिंजे मौज़ू ते मोटी अचां। ॿिए नंबर ते आयत करीमा तिलावत कयमि, जंहिंमें अल्लाह सही माना सां ॿी बि ॻाल्हि ॻाल्हाई। उते लफ़्ज़ बयान कंदे फरमाई या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारो। अवा अल्लाह से कुरान पाक में
काफ़ी जान ते ईमान वारनि खे सॾु कयो आहे। पोइ नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था ईमान वारो रब सॾु करे वठो उनजो जवाबु ॾींदा कयो। ईमान वारनि खे हुकुम आहे अलाह साईं सॾु करे त तव्हां उनखे जवाबु ॾियो। जीअं या अय्युहल्लज़ीन आमनू ऐं ईमान वारो त नबी साईं फरमाइनि था जॾहिं इहे लफ़्ज़ ॿुधो ईमान वारा इहो जवाबु ॾियो चवंदा कयो त जीव असांजा अल्लाह, जीव असांजा अल्लाह। इहो सॾ जो जवाबु ॾियणो अथव छो त क़ुर पाक में काफ़ी ॻाल्हियूं लिखियल आहिनि जिथे अल्लाह साईं पुछा करे थो तॾहिं बि नबी साईं फरमाइनि था तव्हांखे उनजो बि जवाबु ॾियणो आहे। हाणे अचो पुछूं अल्लाह जे क़ुर खां किथे थो अल्लाह पुछा करे ऐं कहिड़ो जवाबु ॾिजे। सूरत मुल्क पढ़ंदा हो तव्हां तबारकल्लज़ी बियदिल मुल्क। इन जे आख़िरी आयत में अल्लाह साईं पुछा थो करे वरी नबी साईं उनजो जवाबु ई सम्झायो। उते रब साईं पुछा थो करे कुल अराइतुम इन असबह माउकुम गौरन फमन यातीकुम बिमाइन मईन। वरी सुभान अल्लाह विसरी वञे वक़्ति ॾाढा केॾो अलाह जी महिरबानी सां मजमो थियो आहे। पोइ आवाज़ ई न आहे ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। कुल पैगंबरनि खां पुछा त कर ख़बर ॾियो हिन ॻाल्हि जी। इन असबह माउकुम गौरन अम्मा जे पेट जे अंदरि पाणी पियो आहे मां रबुनी खे सुकाए छॾियां। फमन यातीकुम बिमाइन मईन पुछा करे त केरु आहे न पाणीअ खे साओ करे। पैगंबर कोई जवाबु न ॾींदी। उम्मत खे चओ त हिते इहो जवाबु ॾियनि त अल्लाह याती बिही वहुव रब्बुल आलमीन। इन सुकल पाणीअ खे वरी बि साए करण वारो औलाद ॾियण वारो आहे त मालिक अल्लाह वाह आहे न बा। अल्लाह जे कुदरत सां को ॻाल्हाए न सघंदो। हिकु असांजो मौली साहिबु आहे ॿुधाइनि पिया त उनखे 20 साल थिया शादी कयईं औलाद न थिएसि पई। पंहिंजनि ॿियनि ज़ोर भरियुसि भला ॿी शादी कर। ॿी शादी जो कयईं त रब साईं पहिरीं घरवारी मां पुटु ॾिनो अथसि। 20 साल पाणी सुकल हो वरी साओ थियो। सभु कुझु कंहिंजे वस में आहे। ज़ोर सां त ॻाल्हि आहे। कुझु मां तौहीद ते बर्द कयां छो त अलाह जी महिरबानी सां हे जमात जमियत उलमा इस्लाम भलारनि बुज़ुर्गनि नेकनि जी जमात आहे। तौहीद वारनि जी जमात आहे। चओ इंशा अल्लाह तौहीद जे करे हिकु ॾींहुं जन्नत में ज़रूरु हलंदासीं। हथ खड़ो करे चओ इंशा अल्लाह तौहीद जे करे जन्नत में हलंदासीं। हाणे मां कुझु तव्हां खां पुछा कंदुमि अर्ज़ कयां सभु कुझु कंहिंजे वस में आहे। ज़ोर सां कुझु ॻाल्हि आहे। मर्ज़ी कंहिंजी हलंदी आहे तो असांजी मर्ज़ी हलंदी तो असांजी मर्ज़ी आहे त क़यामत ताईं जीअरा रहंदासीं। तॾहिं मालिक साईं क़ुर पाक में बि फरमायो बानो जीअं तव्हां चाहींदो ईअं कोन थींदो ईअं थींदो जीअं मां रब चाहींदो आहियां। उते क़ुर में लफ़्ज़ बयान कंदे फरमाए वमा तशाऊन इल्ला अन यशा अल्लाहु रब्बुल आलमीन। रब चए थो जीअं तव्हां चाहींदो न थींदो ईअं थींदो जीअं मां चाहींदो आहियां। तव्हां असां त चवंदा आहियूं छा चवंदा आहियूं चएसि हे बीमार आहे मरदो ईअं न बा। हाणे हे न बचंदो ऐं ख़ुशि चङी भरियल आहे चवंदा आहियूं त हे अञा रहंदो। अबा दुनिया में रब जी मर्ज़ी आहे चङनि भलनि खे घुराए बीमारनि खे रहाए। अलाह खां कोई पुछा करण वारो कोन्हे को। इहो किसो बि मां कंदो आहियां। सखर लबे मेरान ॾिठी अथव न बा दरिया जे भरिसां बाग आहे वञी 60 पुल जे भरिसां हमरा मूंसां ॻाल्हि कई चईसीं असां इन लबे मेरान ते बाग में वेठा हुआसीं। साम्हूं नज़र कईसीं त दरिया में हिकु कांह जो बूढ़ो लुढ़ंदो आयो पियो। जॾहिं वेझो आयो असां ॾिठोसीं त हुन में हिकु माण्हू जी शक्ल नज़र आई सूरत नज़र आई।
त असां ॿेड़ी वारे खे चयोसीं यार ॾिस न कां जे बूढ़े में माण्हू थो नज़र अचे। वियो खणी आयो, ॾिठोसीं त हिकिड़ो हमराह आहे जंहिंखे 7 कुहाड़ियूं लॻियूं पियूं हन। ॿियो त ठहियो गिची में बि कुहाड़ी लॻल हुअसि, पर अञा जीअरो हो। असांजो दारोगो बीठो हो, चवण लॻो छा ॻाल्हि आहे? चयोसीं अल्लाह जी कुदरत आहे, हमराह खे 7 कुहाड़ियूं लॻल आहिनि, पर अञा ताईं जीअरो आहे, गिची में बि लॻल अथसि। हो ॾिसी करे चवण लॻो अल्लाह जी कुदरत, अञा बि जीअरो आहे। उते ई उनखे दिलि जो दौरो दारोगे खे पइजी वियो, बेहोश थी किरी पियो। खयोंसीं दारोगे खे बि, उन 7 कुहाड़ियुनि लॻल वारे माण्हू खे बि खयोंसीं। सिविल अस्पताल सखर जे दरवाज़े ते पहुतासीं। दारोगो मरी वियो, 7 कुहाड़ियुनि वारो अञा बि जीअरो आहे, घुमंदो वतंदो आहे। को रब जे कुदरत सां ॻाल्हाए, मर्ज़ी कंहिंजी हलंदी आहे। आबा सभु कुझु कंहिंजे वस में आहे। इन सुकल पाणी खे साए करण वारो केरु आहे? अञा बि क़ुर पाक मां हिकु ॻाल्हि तव्हांखे पुछा करे ॾियां। अल्लाह साईं ॿी जात ते बि हिकिड़ी पुछा थो करे, उनजो बि जवाबु नबी साईं ॿुधायो। सूरत 3 जे आख़िरी हिस्से में खुदा जो क़ुर चए थो फमायो कज़िबुका बादु बिद्दीन अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन। रब पुछा करे तो शामा अल्लाह हाकिम जो हाकिम न है? असांखे जवाब ॾियणो आहे त व अंत अहकमुल हाकिमीन। हा अल्लाह तू हाकिम जो हाकिम हिकिड़ो अल्लाह आहे। हाणे क़ुर चए थो या अय्युहल्लज़ीना आमनू, चओ सभई जवाब में जीव असांजा अल्लाह। चओ ॾाढिया चओ, ॾाढिया चओ, चओ जीव असांजा अल्लाह। पुछो हाणे क़ुर खां साईं, असांखे सॾ जो जवाब ई ॾिनोसीं। हाणे कहिड़ी थो ॻाल्हि करे? अल्लाह जो क़ुर चए थो इस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। इस्तईनू, दुख अचे वत मदद माखों घुरजो, सब्र बि कजो, निमाज़ बि पढ़जो। अबा दुख ईंदो आहे। हिकिड़ा वरी चवनि था दुख छो थो अचे? अबा दुख ईंदो आहे, अल्लाह इंसान खे दुखनि जे लाइ पैदा कयो अथव। रिवायतन में ईंदो आहे रब आदम अलैहिस्सलाम खे पैदा कयो हो न, रब फरमायसि तोखे पैदा कयो थमे 39 तुंहिंजे लाइ दुनिया में दुख थी, हिकिड़ो तुंहिंजे लाइ सुख थी। 39 दुख अथव, पर अल्लाह सुख में एॾी कुवत रखी आहे जो माण्हूअ खे हिकु दफ़ो दुख अचे त वरी सुख अची वेंदो आहे, वरी दुख अचे वरी सुख अची वेंदो आहे। ये अल्लाह से इंसान के दुख ॾींदो आहे। हत्ता के नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये भी फरमायो आहे, फरमाया था तव्हांजा पैसा सॼे खीसे में पिया आहिनि, हाणे भुली करे खॿे में ॻोल्हव। इहो भुली करे जेको खॿे में ॻोल्हव न, इहा तकलीफ़ आयव न, इन तकलीफ़ जे करे बि नबी साईं फरमाइनि था रब बाने जा 3 महीननि जा गुनाह माफ़ करे छॾींदो आहे। भुली करे ॻोल्हे, मथां सुभाणे वरी खमीस में 4 खीसा विझरायो, हसकारी ॻोल्हींदा तो न, भुली करे ॻोल्हियो, पोइ तव्हांजा गुनाह माफ़ थींदा। अबा रब दुख ॾींदो आहे, पर अल्लाह चए तो दुख अचे त सब्र बि कजो, निमाज़ बि पढ़जो। मैदान करबला में हज़रत हुसैन साईं जेको क़ुर जो भी कारी आहे, क़ुर जो भी हाफ़िज़ आहे, अवा किताब लिखियो आहे हसन साईं 7 सालनि जी उम्र में हो सॼे क़ुर जो हाफ़िज़ हुयो, ऐं हज़रत हुसैन साईं 8 सालनि जी उम्र में हो सॼे क़ुर जो हाफ़िज़ हुयो। कंहिं पुछा कई हसन साईं हुसैन साईं ॾियो त ख़बर एतिरी नंढड़ी उम्र में क़ुर यादि कयो अथव, तव्हांजो उस्ताद केरु आहे? चवनि था कोई उस्ताद कोन्हे को। पुछा करण वारो हैरान थी वियो, बाक़ी तव्हां एतिरी उम्र में क़ुर कीअं यादि कयो? हसन साईं हुसैन साईं फरमाइनि था ॻाल्हि ॿुधो, असां पंहिंजे घर में नज़र कंदा हुआ, अबू अली मुर्तज़ा बीठो आहे तॾहिं बि क़ुर पढ़ंदो आहे, जे वेठो आहे तॾहिं बि क़ुर पढ़ंदो आहे। अम्मा फातिमा ज़हरा असां सां ॿोली ॻाल्हाईंदी आहे तॾहिं बि क़ुर पढ़ंदी आहे, असांखे लोली ॾींदी आहे तॾहिं बि क़ुर पढ़ंदी आहे।
असां बई बार अबे अम्मा जे क़ुरान के बुधंदे बुधंदे इन्ही उम्र में सारे क़ुरान जा हाफ़िज़ थी चुका आहियूं। हुसैनी भी उहे अथव जंहिंजे जमात में क़ुरान जा हाफ़िज़ मौजूद हुजनि। अचो जमियत उलमा इस्लाम में असां तव्हांखे ॾेखारियूं। काफ़ी वक़्त थींदो हज़रत सईद मौलाना अब्दुल रज़ाक मेखो रहमतुल्लाह अलैह मां गॾु वियासीं वाइज़ ते मेहरापुर जे भरिसां मोजाई राजपरहन उते वाइज़ ते वियासीं। दस्तारबंदी जो जलसो हो। हिकिड़े छोकिरे जी दस्तारबंदी कराईसीं। उते उस्ताद कुरान शरीफ़ खणी करे ॿुधायो चईं हे छोकिरो आहे उमिरि वधि में वधि 11 साल आहे पर अल्लाह ने असां अहिड़ी महिरबानी कई जो 5 महीननि में सॼो क़ुरान यादि करे वियो आहे। इहा अल्लाह जी महिरबानी आहे न। हिन जमात में अल्लाह असीं वॾी महिरबानी कई अथव। क़ुरान जा हाफ़िज़ तव्हांखे मिलंदा। नंढड़ा नंढड़ा बि सॼो अल्लाह जो क़ुरान यादि आहे। ऐं हुसैनी बि उहे अथव जंहिं वटि क़ुरान जा हाफ़िज़ मौजूदु हुजनि। ऐं अर्ज़ु कयां उहो हज़रत हुसैन साईं मैदान करबला में सब्र बि कयो अथई ऐं अल्लाह जी निमाज़ बि पढ़ी अथई। शिमिर हिकिड़ो मिंट बीह मां रब जी निमाज़ पढ़ां। हे तीरनि जी बरसाति में निमाज़ कीअं पढ़ंदे? पाणी पीअण खां को नई को वुज़ू छा सां कंदे? हज़रत हुसैन साईं फरमाए थो ॻाल्हि ॿुधो मां क़ुरान जो हाफ़िज़ आहियां। रब क़ुरान में फ़ैसिलो कयो आहे फलम तजिदू माअन फतयम्ममू सईदन तय्यबा। रब चवे थो पाणी न मिलेव त मिट्टी सां तयम्मुम करे बि अल्लाह जी निमाज़ पढ़णी आहे। हाणे साईं तयम्मुम करे बि निमाज़ पढ़णी मैदान करबला में बि निमाज़ माफ़ नथी थिए और तव्हां असां ईअं विञाई वेठा आहियूं निमाज़ परवाह ई कोन्हे का। मां कुझु अर्ज़ु कंदुमि ॿेली निमाज़ी थियो बेनिमाज़ी न थियो। दुआ कंदुमि तव्हांखे अल्लाह तव्हांखे निमाज़ी बणाए। हवा बेनिमाज़ी भली शइ कोन्हे का सुठी शइ कोन्हे का। ताज़ो हिकु अल्लाह जे बाने खां मां हिकिड़ी अजीब ॻाल्हि ॿुधी बेनिमाज़ी जे बारे में कुझु ॿियनि जे बारे में हिकिड़ी ताज़ी अजीब ॻाल्हि ॿुधी आहे। दिलि चए थी इहा बि अर्ज़ु कयां। सभु जागदा वेठा हो न भाउ होशियारी बि अथव न। अलाह वारे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई ॾाढी मुंहिंजे दिलि खे वणी। मां बि तव्हांखे अर्ज़ु कयां। हिकिड़े माण्हू बास बासी त शैतान सां मुलाक़ात थिए त 60 दीनार सदको कढंदुसि। आहिनि अणभणा माण्हू अणभण जूं ॻाल्हियूं अणभणियूं। शैतान सां मुलाक़ात थिए त 60 दीनार सदको कढंदुसि। शैतान त फिरंदो वरंदो आहे न वाह हर जाइ ते हूंदो आहे। रब हुनखे ताक़त ॾिनी अथव पर जिस्म में बि ईअं हूंदो अथव। नबी साईं फरमाता इन शैतान यजरी कमा मजरत दम में। शैतान इंसान जे वजूद में ईअं घुमंदो आहे जीअं रत घुमंदी आहे। हे नबी साईं जा लफ़्ज़ अथव। हाणे शैतान जो इहा ॻाल्हि ॿुधी हिन जी त इंसानी शक्ल वठी अची अस्सलाम वालेकुम चयईंसि। चए वालेकुम सलाम केरु जवाना? चए जंहिंजी बासी थी। हैरान थी वियो। चए हा तूं शैतान आहे? चए हा मूंखे अलाह ताक़त ॾिनी आहे हर सूरत वठंदो आहियां। नेक खे भुलाइणो हूंदो आहे त नेकनि जी सूरत वठंदो आहियां। जहिड़ो हूंदो आहे ओड़ी सूरत वठंदो आहियां। हाणे बासी थी कर न सदको। चए करिणो पइजी वियो। पोइ कंहिंखे भला सदको ॾियां? तूं ॾे सबक़ु। कंहिंखे ॾियां? शैतान खां पुछे पियो। शैतान चयुसि इन 60 दीनार मां 10 दीनार मुंहिंजे पीउ खे ॾे। मुंहिंजे पीउ खे ॾे। शैतान चयुसि 60 दीनार मुंहिंजे पीउ खे ॾे। हैरान थी वियो मरा शैतान तुंहिंजो पीउ वरी कहिड़ो आहे जंहिंखे मां 10 दीनार ॾियां? तुंहिंजो पीउ कहिड़ो आहे? चए ॻाल्हि ॿुध मां हिकु सजदे जो इनकार कयो त क़यामत ई लानती थी वियुमि। पर जेके रोज़ 5 वक़्त बागा ॿुधनि था अल्लाह जा सजदा ई कोन कनि था हज़ारे सजदा विञाया अथऊं इहे त मुंहिंजा पीअर थी। बेनिमाज़ी मुंहिंजा पीअर थी मुंहिंजा अब्बा लॻनि। मां हिकु सजदे जो इनकार कयो आहे हे त हज़ारनि सजदनि जा इनकारी है। हक़ीक़त आहे न बा कहिड़ियूं बांगा मिलंदियूं आहिनि निमाज़ ते न ईंदा आहिनि। बेली बेनिमाज़ी न थियो। शैतान चयो अथव बेनिमाज़ी मुंहिंजो पीउ आहे। हो बि मने बीह रहियो। चए 10 दीनार इन खे ॾिना। चए ॿियो कंहिंखे सदको कढां? चए 10 दीनार मुंहिंजे अम्मा खे ॾे। अड़े शैतान वरी तुंहिंजी अम्मा कहिड़ी आहे दुनिया में?
चे उहा औरत मां शैतान जी अम्मा थी जेका घर में ख़र्च करे थी हज़ारनि जा हज़ार पर अल्लाह जे नाले ते रुपयो भी नथी ॾे बखील थी गुज़ारे थी छो त बखील उहो माण्हू आहे अल बखील अदुवुल्लाह नबी सही फरमाता बखील अल्लाह जो दुश्मन अथव ऐं उहो बखील मां अल मुहम्मद खां बि परे अथव जन्नत खां बि परे अथव जहन्नम खे वेझो अथव असखी हबीबुल्लाह नबी सही फरमाता सखी मां अल्लाह जो दोस्त आहे जेको मां मुहम्मद खे बि वेझो आहे जन्नत खे बि वेझो आहे जहन्नम खां परे आहे चे उहा अम्मा जेका ख़र्च अल्लाह जे नाले ते नथी करे इहा मुंहिंजी माउ थी 10 दीनार इन्ही खे ॾे चे 10 दीनार इन्ही खे ॾिना वरी ॿियो कंहिंखे ॾियां चे 10 दीनार मुंहिंजे भाउ खे ॾे अड़े शैतान तुंहिंजो वरी भाउ कहिड़ो आहे दुनिया में चे उहो मुंहिंजो भाउ थी जो ख़र्च करणो अथसि 100 रुपयो पर अजायो ख़र्च करे 200 थो करे अजायो ख़र्च करे थो क़ुरान में बि अहिड़ा लफ़्ज़ लिखियल अथव इन्नल मुबज़्ज़िरीन कानू इख़वान अश्शयातीन बेशक जेके अजायो ख़र्च कनि था इहे शैतान जा भाइर अथव अजाए ख़र्च करण वारा शैतान जा भाइरनि चे 10 दीनार तुंहिंजे भाउ खे ॾिना ऐं ॿियो कंहिंखे ॾियां चे 10 दीनार मुंहिंजे पुट खे ॾे शैतान तुंहिंजो वरी पुटु कहिड़ो आहे चे उहो जेको 2 ॼणनि खे पाण में विढ़ाए फसाद कराई हो मुंहिंजो पुटु थी सुलो त न करायईं न त वसुलो ख़ैर भलो आहे त सुलो कराए पर 2 खे विढ़ाए थो पियो इहो मुंहिंजो पुटु थी चे 10 दीनार उन्ही खे बि ॾिन में अञा 20 दीनार बचा ॿिया कंहिंखे ॾियां चे 10 दीनार मुंहिंजी भेण खे ॾे अड़े शैतान तुंहिंजी वरी भेण कहिड़ी आहे चे उहा मुंहिंजी भेण थी जेका अटो बि ॻोहे मानी भी पचाए पर अल्लाह जो जिक्र न करे छा वाह अटो बि ॻोहे मानी भी पचाए पर अल्लाह जो जिक्र न करे इहा मुंहिंजी भेण थी 10 दीनार उनखे ॾिनई चे बाक़ी 10 बचान कंहिंखे ॾियां शैतान चुसि इहे 10 दीनार मुंहिंजे धीअ खे ॾे अड़े शैतान तुंहिंजी वरी धीअ कहिड़ी आहे चे उहा मुंहिंजी धीअ थी जेको मथो गाढ़ो करे बाज़ार में घुमे ॿियनि मर्दनि जे आॾो पंहिंजे मथे खे उघाड़ो करे घुमे बुरको न पाए मुंहुं न ढके या बेपर्दा औरत जेकी थी मां शैतान जी धीअ थी यादि रखो नी शैतानी कमर खां बचो खुदा जो कुरान भी चे तो या अय्युहल्लज़ीना आमनु दुखुलू फिस्सिल्मि काफ़ा वला तत्तबिउ खुतवातिश शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन। ईमान वारो इस्लाम में पूरे जो पूरा दाखिल थी वने ईअं न त जाॾे काॾे पूरा निमाज़ में भी अॻी सिफ़ में बीठो हुजे वरी सही शैतानी कमनि में भी अॻे बीठो हुजे ईअं न थियो इस्लाम में पूरे जो पूरा दाखिल थी वञो वला तत्तबिउ खुतवात शैतान शैतान जी के विख जी भी ताबेदारी न कयो इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन इहो तव्हांजो चिट्टे में चिट्टो दुश्मन आहे अवा शैतान इंसान के नेकी करण न ॾींदो अथव दुश्मन अथव बुखारी शरीफ जी हदीस आहे साईं जन फरमान था सुबुह जी बांग थींदी आहे पोइ निमाज़ी माण्हू उथण जी कोशिशि कंदो आहे निमाज़ी माण्हू उथण जी कोशिशि कंदो हदीस जा लफ़्ज़ अथव शैतान निमाज़ीअ जे सीने ते अची धकणंदो आहे धकणी छा चवंदो अथसि नम नम लैलन तवीला निंड कर राति डिघी पई आहे मोला हाणे बांगनी आहे तोखे तकड़ छाजी आहे नम नम तू निंड कर अञा राति डिघी पई आहे पोइ उनखे अहिड़ी त निंड अची वेंदी जो सुबुह जी निमाज़ हली वेंदी हता ततलो शम्स सिज उभरी वेंदो हिनखे जाग थींदी वठी भयदो अची वुज़ू कंदो निमाज़ कज़ा कंदो छो त सिज उभरियो त हाणे निमाज़ कज़ा की पर मुझे सुने अरबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अथव इन माण्हूअ जो एॾो नुक़सान थियो अथव जो आसमान ऐं ज़मीन जो विच भरे सॼो खाल ख़ैरात करे पर जेको नुक़सान थियसि न उनजो पूरा नथो करे सघे पढ़े भी सयूं हाणे हे त उहो जेको निमाज़ी ऐं बेनिमाज़ी लाइ नबी साईं फरमायो आहे यबूल शैतान
फी उज़नहे यबुल शैतान फी उज़नहे शैतान बेनमाज़ी जे बिन्ही कननि में पेशाब कंदो आ पोइ उनखे सुबुह जो कॾहिं बि उथण जी कुवत ई न थींदी आहे बेली निमादी थियो शैतान इंसान जो दुश्मन अथव हिते त चयो मौत जे वक़्त बि हमला कंदो अथव अल्लाह जे बाने वाक़ियो लिखियो आहे हिकिड़े बुज़ुर्ग माण्हूअ ते नेक माण्हूअ ते मौत आयो सकरात आई हाणे मथो वेठा कलमा पढ़नि पिया छो त नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे तव्हां मां कंहिं वटि सकरात लॻे मौत अचे न उन वक़्त में लक़िनू मौताकुम बिला इलाहा इल्लल्लाह कलमे जी तलकीन कंदा कयो तलकीन माना छा मथो वेही पढ़ंदा कयोसि चवंदा न कयोसि त कलमो पढ़ो मतां मौत जे सख़्ती जे करे न करे विझे न त काफ़र थी करे मरी वेंदो कलमो नसीब न थींदुसि बाक़ी तव्हां पढ़ो वेठा मन तव्हां जो कलमो ॿुधी करे हो बि जेको आहे त मुस्लमान थी कलमो पढ़ी करे पंहिंजे रब ॾे हलियो वञे हाणे हुन बुज़ुर्ग नेक ते वेठा कलमा पढ़नि पिया पर बुज़ुर्ग जे ज़बान ते हिकिड़ो लफ़्ज़ फारसी में जारी हो चवे पियो न में पज़ीरम मां क़बूल नथो कयां मां क़बूल नथो कयां थोड़ी देर खां पोइ होश में आयो ख़लीफ़ा मुरीद पुछा कनि पिया ॾे त ख़बर असां कलमा पढ़ूं पिया तूं वरी चवे पियो न में पज़ीरम मां कलमो क़बूल नथो कयां चए मां तव्हांखे त इहो जवाबु न ॾिनो चए बाक़ी ॿियो त कोई कोन हो असां ई त बीठा कलमा पढ़ूं पिया तूं चवे पियो न में पज़ीरम मां क़बूल नथो कयां बुज़ुर्ग चवण लॻो ॻाल्हि ॿुधो मां तव्हांखे इहो जवाबु न ॾिनो बाक़ी कंहिंखे जवाबु ॾिनई जे ॻाल्हि ॿुधो जॾहिं सकरात लॻी ॾाढी उञ मूंखे लॻी प्यास लॻी सम्झुमि त केतिरो पाणी पीआं पर मुंहिंजी उञ कोन मरंदी अञा नी उञ में हुयुमि ॾिसां त हिकिड़ो जवान आहे शीशे जो जग अथसि पाणीअ जो भरे अची मुंहिंजे मथां बीठो गिलास बि खयूं बीठो आहे मूंखे चवणु लॻो उञ लॻी थी पाणी पींदे चयुमि हा यार ॾाढी उञ लॻी आहे पाणी पींदुमि हुन गिलास में पाणी विधो मथां हुनजो हथु पियो आहे हेठो मां हथु विधो मूंखे चवणु लॻो ॻाल्हि ॿुध हिकु शब्द क़बूल कर त पोइ पाणी ॾींदोमांइ न त मां पाणी न ॾींदोमांइ चयोमांसि कहिड़ो शर्त थी चई रब जे ज़ात सां शिरक कर त पाणी ॾियां मां लतणी गिलास खे चयोमांसि न में पज़ीरम मूंखे इहो तुंहिंजो शर्त क़बूल नाहे उञ ते त मरी सघां थो पर अल्लाह जे ज़ात सां शिरक न कंदुसि आवाज़ शैतान इंसान जो चिट्टो दुश्मन अथव तॾहिं अल्लाह क़ुरान पाक में पैगंबर करीम खे हुकुम कयो मुंहिंजा हबीब करीम सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं बि हथ खणी करे मां रब खां पनाह घुर उम्मत खे बि सेखारे साईं कहिड़ी शइ क़ुरान चए थो क़ुल अऊज़ु बिरब्बिन नास मालिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वसवासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन नास शैतान जे विसवसन खां पनाह घुरदा कयो अल्लाह जे दरबार में दुआयूं घुरदा कयो ॿेली उहे कम कयो जंहिंसां अल्लाह जो रसूल राज़ी थिए उहे कम न कयो जंहिंमें अल्लाह जो रसूल नाराज़ थिएव अथव अहिड़ा कम अल्लाह जो रसूल नाराज़ थींदो आहे मदीने शरीफ़ में रात जो नबी साईं इशा जी निमाज़ पढ़ाई इशा जी निमाज़ पढ़ाए साईं जन ऐलान फरमायो त सुभाणे मां मुहम्मद जी तयारी आहे मां मके शरीफ़ वेंदुमि उमरो कंदुमि जेको बि मां मुहम्मद सां गॾु हलंदो न अल्लाह हुन जो उमरो बि क़बूल कंदो तवाफ़ क़बूल सफ़ा मरा जो डोड़ बि क़बूल थी वेंदुसि हाणे साहबा जो इहा ॻाल्हि ॿुधी सॼी राति ख़ुशीअ में मां पिया हिन तयारी कयूं त नबी साईं सां गॾु उमरे ते वञूं ॿियो छा खपे सुबुह जो आया त सभु एरां ॿधी करे निमाज़ में आया नबी साईं जन सलाम फेरियो ॾिठऊं त सभिनी खे एरां ॿधल आहे सभई हलंदव चईं सभई हलंदासीं अहिड़ो मौक़ो वरी मिलियल आहे न साईं जन असाब सुफ़े जे धिके ते मथे चढ़ी करे ऐलान फरमायूं सभु मां मुहम्मद सां गॾु हलो पर उहो मां मुहम्मद सां गॾु न हले जंहिंखां पाड़े वारो नाराज़ आहे जंहिंखां पाड़े वारो नाराज़ मां मुहम्मद बि नाराज़ मुंहिंजो अल्लाह बि उनखां नाराज़ आहे उहो मूंसां गॾु न हले साईं जो ऐलान कयो त हिकिड़ो जवान ॿाहिरि निकिरी बीठो साईं सॾ के हेॾे आहे पाड़े वारे खे ईज़ायो थी
चेसी पाड़े वारे खे मां ईज़ायो आहे। कीअं ईज़ायो अथसी? चेसी ॻाल्हि ॿुधरा जो वक़्तु मांखे पेशाब लॻो, घर जे दरवाज़े खां निकितुमि, पेशाब ज़ोर भरियो, सम्झुमि त वही वेंदो, लटा ख़राब थींदा, जान ख़राब थींदी। पोइ साईं मां पाड़े वारे जे घर जे दीवार जे पाड़ में पेशाब कयो त में इहो पाड़े वारे खे ईज़ा ॾिनो आहे। साईं जन फरमा त इहो बि त वॾो ईज़ा आहे, बदबू थी हूंदी, हवा घुली हूंदी, हुनजे हर भाती ताईं बदबू पहुती हूंदी। उहे सभु तोखां नाराज़, मां मोहम्मद बि नाराज़, त मुंहिंजो अल्लाह बि तोखां नाराज़ आहे। हाणे वञी फ़ैसिलो कयो, पाड़े वारे जे घर जे दीवार जे पाड़ में पेशाब करण खे नबी साईं एॾो ईज़ा छॾियो आहे। अॼु मुस्लमान खे केॾा ॾुख ॾिए थो, केॾा ईज़ा वॾे थो, परवाह ई कोन्हे का। साईं फरमास तूं मूंसां न हल उमिरि ते, रोई पियो। फरमान त रो न, वञ पाड़े वारे खे राज़ी करे वठी आ, माफ़ी वठेसि, पोइ मां मोहम्मद वठी हलंदोमांइ। वियो, पाड़े वारे खे राज़ी कयईं, नबी साईं वटि अची करार कयईं। पोइ साईं फरमास हाणे तूं मूंसां गॾु उमिरि ते हल। ॿेली पाड़े वारे खे नाराज़ न कयो ऐं कंहिंजो ऐब बि न उघाड़ींदा कयो। ॿिए जो ऐब ढकींदो, रब तव्हांजो ऐब ढकींदो। ॿिए जो ऐब तव्हां खोलींदो, तव्हांजा बि ऐब खुली वेंदव। न कंहिंजो ऐब खोलींदा कयो, ढकींदो, अल्लाह बदिलो ॾींदो सुहिणो। दुकानदार जो वाक़ियो आहे, परचून जो दुकानु हुयुसि, परचून जो दुकानु। वो हिकिड़ो पोड़ो बीमार आयुसि सौदो वठणु। पोड़ो वीचारो बीमार हो, दुकानदार जे वेझो अची बीठो, अञा सौदो घुरियईं कोन त हुन खां हवा निकिरी वई, पर आवाज़ वारी। सम्झो था सिंधी की न? अञा न त सिंधी सम्झायांव, कुझु तव्हां चुस्त बि थियो। सिंधी ईअं सम्झायांव त ज़ाल ऐं मुड़ुसु हिकु खट ते गॾु वेठा हुआ, त ज़ाल खां इहा हवा निकिरी वई आवाज़ वारी। त वरी मुड़ुस खे चवणु लॻी तव्हां ॿाहिरि घणा हो? चइजी ॻाल्हि मटिजी वञे। मुड़ुस बि सियाणो चवणु लॻो ॿाहिरि 3 हूं, पर जे अहिड़ी फेरिंग थींदी त हिकु बि न बचंदो। सम्झो था न सिंधी? अर्ज़ु कयां, हिन वीचारे पोड़े बीमार खां बि हवा निकिरी वई आवाज़ वारी, त शकी थिए पियो, शर्मिसार थिए पियो त दुकानदार छा चवंदो। दुकानदार ॾिठो त शकी थो थिए, हिकदमि चवणु लॻुसि पोड़ा मां खां सौदो घुरी न, ॾाढियां ॻाल्हाइजांइ, मां ॿोड़ो आहियां, ॿुधंदो न आहियां। पोड़े चयो ठहियो हे ॿोड़ो आहे, मां वारी ॻाल्हि न ॿुधी अथई। चए फलाणो सौदो ॾे, चए अञा ॾाढियां ॻाल्हाए मां नथो ॿुधां। चए त ॿियो को घल ॿोड़ो आहे। सफ़ा हिनखे दिलजाए थी वई। हाणे सौदो त वठी वियो, अची दुकानदार फासी पियो। हाणे घर वञी ॻाल्हि कंदुमि त मां जेको आहे ॿोड़ो न हुउमि, पाण खे ॼाणी वाणी ॿोड़ो कयुमि, हिनखे ख़बर पवंदी, पर पुठि वरी अञा पिछेमां थींदो त गुनाह घणो मिलंदो। हुन पाण खे घर में बि ॿोड़ो सॾाइणु शुरू कयो। 8 साल जीअरो हो, ॿोड़ो सॾाईंदो रहियो। 8 सालनि खां पोइ फौत थी वियो। हिकु नेक माण्हू खे रात जो ख्वाब में आयो, ॾिसे त जन्नत में घुमंदो अचे पियो। अड़े जन्नत कीअं मिलई? चए मां ॿिए जे ऐब खे ढके में रब मुंहिंजा बि ऐब ढके, गुनाह माफ़ करे, इन जे एवज़ में जन्नत ॾेई छॾी थे। ॿेली भला कम कयो, सुठा कम कयो, इहो अव्हांजो भलो कमु आहे, सुठो कमु आहे। मोहतरम साईं मौलाना अब्दुल अजीज़ साहब जी महिनत, ॿी जमात जी महिनत, सभई अल्लाह जो क़ुरान ॿुधणु आया हो। अब आहे मामूली कमु न अथव, हिन में अल्लाह साईं वॾियूं बरकतां रखियूं अथव। क़ुरान जे वाइज़नि में, मदरसनि में, दीनी इदारनि में, हिन में अल्लाह वॾियूं बरकतां रखियूं अथव। क़ुरान जे तालीम जो इंतज़ाम करणु सुल्तान महमूद गज़नवी नेक बादशाह थी गुज़रियो आहे। सभई जागदा वेठा हो न भाउ। उन जे दिलि में 3 शयुनि जी तमन्ना हुई। चवंदो त इहे 3 शयूं मूंखे मिलनि। नेक बादशाह हो, चवंदो 3 शयूं मूंखे मिलनि। हिकु चवंदो हो अहिड़ी राति थिए मूंखे नबी साईं जी ज़ियारत थी वञे। अल्लाह हर मुस्लमान खे साईं जी ज़ियारत नसीब फरमाए। ज़ोर सां त आमीन चओ। ऐं ॿी तमन्ना इहा हुअसि त माण्हू मूंखे चवंदा आहिनि, ओ सुल्तान महमूद, तूं त उन नेक बादशाह सबक़तीन जे औलाद मां आहीं। हाणे मूंखे यकीन थिए जाई बि उन नेक बादशाह जे औलाद मां आहियां। 3 तमन्ना इहा हुअसि, ख़बर पए त भले में भलो कमु कहिड़ो आहे, सुठे में सुठो कमु कहिड़ो आहे। हाणे इहे 3 तमन्नाऊं, हिकु नबी साईं जी ज़ियारत,
ॿियो मूंखे यकीन थे त मां नेक बादशाह सबक़तीन जे औलाद मां आहियां। टियों ख़बर पए त भले में भलो कमु कहिड़ो वाह। हाणे इहे टे तमन्नाऊं खणी करे घुमे पियो। रात जो वक़्तु आहे, बाज़ार में आयो। अञा जो बाज़ार में नज़र करे त हिकु दुकान जे आॾो रोशनी थी थिए। वेझो वञी ॾिसे त हिकु नंढो छोकिरो आहे जंहिंजे हथ में क़ुरान वारो क़ाइदो आहे। उन रोशनीअ ते वेठो थो पियो पढ़े। हवा हले पई, रोशनी परे थिए पई त बस करे वेहे पियो। बादशाह छोकिरे खां पुछां कई, छोकिरा ॾे त ख़बर, हे क़ुरान वारो क़ाइदो त मस्जिद में पढ़बो आहे, मदरसे में पढ़बो आहे, रात जो दुकान जे आॾो बाज़ार में तूं कीअं पढ़े थो? छोकिरो चवण लॻो, ॻाल्हि ॿुध, असांजी मस्जिद आहे पर मस्जिद में रोशनी जो इंतज़ाम कोन्हे को। बसि रात थींदी आहे मां मजबूर थींदो आहियां, अची करे बाज़ार में ईंदो आहियां त हे दुकानदार चिमनी ॿारींदो आहे। रोशनी थींदी आहे त वेही क़ुरान वारो क़ाइदो पढ़ंदो आहियां। हवा हलंदी आहे, रोशनी परे थींदी आहे, बसि करे वेहंदो आहियां। बादशाह जो ॻाल्हि ॿुधी त बादशाह जे अखियुनि खां पाणी वही आयो। रोई करे चवणु लॻसि, हल मूंखे ॾेखार कहिड़ी मस्जिद आहे। अची ॾेखारे हीअ मस्जिद आहे। बादशाह देरी न कयईं, चिमनी घुराई, घासलेट घुराई, रोशनी करे हिनखे नई। हाणे वेही करे हिते क़ुरान जो क़ुरान वारी तालीम शुरू कर। हुन पढ़णु शुरू कयो। बादशाह ॿी कुंड में वञी निमाज़ तजद जी पढ़ी सुम्ही पियो। निंड जो अची वई त निंड में सुहिणे अरबी साईं जी ज़ियारत नसीब थी वई। नबी साईं जी ज़ियारत थी ऐं नबी साईं फरमायसि, ओ सबक़तीन बादशाह जा पुट, अॼु राति जेको कमु कयो थी भले में भलो कमु इहो थी। छड़ो चिमनी ॿारे रोशनी कयईं, क़ुरान जी तालीम हली पई, अल्लाह टई तमन्नाऊं पूरियूं करे छॾियसि। नबी साईं जी ज़ियारत बि थी हुयसि ऐं नबी साईं पंहिंजे ज़बान पाक मां लफ़्ज़ चयसि, सबक़तीन बादशाह जा पुट। नबी साईं जो तसली ॾे त ॿियो छा खपे। फरमायूं भलो कमु इहो थी जेको रात जो चिमनी ॿारे रोशनी कयई, क़ुरान जी तालीम हले थी पई। अब आहे क़ुरान जा आवाज़ जलसा, भले में भला कम अथव, सुठा कम अथव। एॾी सारी जमात अल्लाह जी महिरबानी सां जल्दी में आई आहे। न ख़ाली मोट दो, चओ इंशाअल्लाह रहमत वठी करे मोड़दासीं। अञा काफ़ी उलमा किरामन, मां बि पंहिंजी ड्यूटी जेको आहे अदा कई। अल्लाह साईं सभिनि जी हाज़िरी खे मक़बूल मंज़ूर फरमाए। अल्लाह मूंखां बि जेके लफ़्ज़ चवराया अल्लाह क़बूल मंज़ूर फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।